अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु तव्हां दोस्तनि जे अॻियां असां सूरत अख़लास जो तर्जुमो पेश कंदासीं। हाजी अहमद मल्ला साहब जेको तर्जुमो कयो आहे ऐं उन खां पोइ इन साॻी तर्जुमे खे असीं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे रिसाले में बि ॻोल्हींदासीं। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा जेके इशारा आहिनि जेको त क़ुरान मजीद जे बारे में, त इन ख़ासि तौर ते सूरत अख़लास यानी कुल्हो वल्लाहु अहद अल्लाह जेका नंढी क़ुरान मजीद जी सूरत आहे, त लतीफ़ साईं उनखे जेको सो कीअं पंहिंजे रिसाले में पेश कयो आहे। ऐं पर उनखां पहिरीं सभ खां पहिरीं असीं हाजी अहमद मल्ला साहब जो जेको तर्जुमो आहे, छाकाणि त हिन जेका सूरत आहे क़ुरान मजीद जी सूरत अख़लास, इन में अल्लाह ताला जी वैधानियत, अल्लाह ताला जी हेकड़ाई जे बारे में ज़िक्र थियल आहे। हीअ नंढी सूरत आहे क़ुरान मजीद जेका आख़िरी सिपारे में आहे। अहमद मल्ला साहब खे जेको सो असां ॾिसंदासीं उन हिन जो तर्जुमो कीअं कयो आहे, जेको निहायत वणंदड़ तर्जुमो आहे। हूअं त सॼो क़ुरान शरीफ़ बि वणंदड़ आहे, अल्लाह ताला जो पाक किताबु आहे ऐं असांजे लाइ मुक़दस आहे, हर शइ आहे। लेकिन जेको हुन मां जेका ख़बर पवे थी, हाजी अहमद मल्ला साहब जेको हुन ते महिनत कई आहे ऐं जेको हुनखे शाइरी में समोयो आहे, इहो दुनिया में कंहिं बि शाइर अञा ताईं इहो कमु न करे सघियो आहे जेको असांजे हाजी अहमद मल्ला साहब कयो। उन खां पोइ असां लतीफ़ साईं जो बि हिन में ॾिसंदासीं त लतीफ़ साईं जा इशारा, लतीफ़ साईं कीअं तमसीली तौर ते इन सूरत जेको सूरत अख़लास आहे इन जे बारे में इशारा ॾिना आहिनि, उहो बि तव्हांजे दोस्तनि जे अॻियां पेश कंदासीं। लेकिन उनखां पहिरीं अचो त हिन सूरा सबूरी जी जेका तिलावत आहे उहा ॿुधूं, त जीअं सभिनी खे सवाबु थिए। जेके मुंहिंजो हीअ वीडियो ॾिसनि पिया उन्हनि खे ऐं जेको सो उन सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त जिन बि चैनल सब्सक्राइब न कयो आहे सब्सक्राइब कनि। त हाजी अहमद मल्ला साहब ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे बारे में थोरो क़ुरान मजीद जो जेको तर्जुमो आहे, जेके बि असां वीडियो रखूं उनजी नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचे। लाइक कजो, शेयर कजो, कमेंट्स करे ॿुधाइजो त हीअ असांजी महिनत तव्हांखे कीअं लॻी। दोस्तो वॾी महिरबानी। अचो त हाणे असां जेको हाजी अहमद मल्ला साहब जो ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई साहब जो तव्हांखे तर्जुमो ॿुधायूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। अवल नाम अल्लाह जो बरकत बेशुमार, सो ॾहनि जो ॾातार, सो सबा जो सभी पिरी। चओ आहे हक़ इहो त अल्लाह आहे हेकड़ो, अल्लाह बे एहतियाज, सो न कंहिंसां संगसियो, न ॼाई न ॼाओ, कोनस कीड़ कयो, जंहिं जेॾो जंहिं जियो हरगिज़ नाहे हेकड़ो। दोस्तों ही तर्जुमो हो हाजी अहमद मल्ला साहब जो जेको शाइरी में तर्जुमो हो। हाणे असां थोरो ॻोल्हींदासीं लतीफ़ साईं जे रिसाले में पे हिन सूरह करीमा जा के इशारा हेॾा आहिनि या न। छो त लतीफ़ साईं जो जेको रिसालो आहे उहो त हुई सॼो तोहीद आहे, लेकिन स्पेशली जेके से आहिनि हिन जे लाइ के इशारा आहिनि या न कुल वला जे बारे में। अचो त उहो न कंहिं ॼाओ ॼाम खे न को ॼाम वियाओ, नंढी वॾी गंदरी सभिनि आहे सियाओ, लमिय लिद वलम यूलिद ई निजाबत नियाओ, किब्र किब्रियाओ तख़्त तमाची ॼाम जो।